अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये कीरिया शाग ते वाक़े ख़ालिद पठान जी दुकान मां रात जेको आहे खाट हणी कीरिया मार्केट मां खाट हणी इन जो सामान बैटरियूं वग़ैरह लख रुपए जे अंदर ताईं जो सामान वग़ैरह ऐं कैश वग़ैरह जेकी हुई उहा हितां चोरी थी वई आहे। हीअ हाजी इब्राहिम कीरियो जी मार्केट आहे, कीरिया शाग ते बिल्कुलु मेन चौक ते वाक़े आहे। ऐं ये पुछूं था इन्हनि खां, छा था चओ अब्दुल वहाब तव्हांजी हिन मार्केट मां? कंदो ना कुछ वक्त पहिरीं 8 तारीख़ ते सेक्टेंबर जी 8 तारीख़ ते मुंहिंजो भाउ जो कॉलेज स्कूल ॿार छॾण पे वियो त उन खां हुते रस्ते में शेल बम्बर मोटरसाइकिल फुर कयो वियो। उन खां पोइ कीरिया शाग चौक ते मोटरसाइकिल ॿियो फुर कयो वियो। पुलिस इंतज़ामिया तरफ़ां को बि तहफ़ुज़ फराम कोन कयो वियो आहे। अॼु सुबुह जेॾीमहिल मूंखे फ़ोन आयो आहे मुंहिंजे दुकानदारनि जो, बाबा असांजो हितां तक़रीबन लखें रुपए जो सामान चोरी थियो आहे। अञा ताईं जेको आहे न का पुलिस पहुती आहे न को इंतज़ाम। फ़ोन कयो आहे NC वग़ैरह लाइ विया आहियो तव्हां थाणे ते? फ़ोन कयो आहे 15 ते फ़ोन कयो आहे। उन खां पोइ ताईं को बि जेको आहे अञा ताईं केरु बि कोन आयो। केतिरी देरि थी आहे हिनखे? तक़रीबन कलाक थियो आहे। सही आहे न, असां जेॾीमहिल सुबुह दुकान खोलियो आहे केर बि असां कोन आयो आहे। उन वारा त असां चवंदा असां हाणे घरनि में थी सघे तो महफ़ूज़ न हुजो। SSP टंडोलिया DIG हैदराबाद वज़ीर आला सिंध IG सिंध खे असां अपील कयूं था त महिरबानी करे असांजी अवाम खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में असां हिते परमुन इत्याद कयो आहे। हाणे असां रोड ते ईंदासीं, ओसि ताईं रोड न खुलंदो जेसि ताईं पुलिस इंतज़ामिया इन्हनि चोरनि खे इन्हनि ॾुआरियुनि खे लोफर माण्हुनि खे कानूनी सज़ा न ॾींदी। अच्छा, तव्हां रोड बंदि करण जो तव्हांजो इरादो आहे? दुकान कंहिंजो? दुकान ख़ालिद भाई मालिक आहियां। दुकान मालिक तव्हां आहियो, किराएदार? या ख़ालिद भाई जो ख़बर सुबुह तव्हां ॿाहिरि अंदरां खां ताला टुटल हुआ या अंदरां खां टुटल आहे? बाबा मता छित बि तोड़ी अथई। अच्छा, ताला बि टोड़िया? शटर खे बि मथे कयो अथई, पासे पासा आहे त बैटरी कढे। अच्छा, किथां अंदरां खां किथां? उहो साम्हूं गुंड खां न? हीअ तव्हांखे ॾेखारियूं था त हीअ जेको साम्हूं आहे हितां खां टाइल लॻियल हुयूं उहे टोड़े करे ऐं अंदरि दाख़िल थिया आहिनि। उन खां पोइ शटर आहे, उन शटर खे बि जेको आहे हिननि सरियनि जी मदद सां मथे करे ऐं सामान वग़ैरह हितां कढियो आहे। पुलिस जो इंतज़ारु करियो, अगरि नथी अचे त पोइ मजबूरन रोड ई ब्लॉक करणा पवंदा। बिल्कुलु पुलिस असां इंसाफ़ न कयो त बिल्कुलु रोड बंदि कंदासीं। बी सेक्शन मुंहिंजी सिर्फ़ु मार्केट जा माण्हू आहिनि, ॻोठ जी आवाम खे अञा आगाही कोन ॾिनी आहे, न ई ज़िले जी आवाम खे आगाही ॾिनी आहे। ऐं इंशाअल्लाह ख़ालिद भाई केतिरो नुक़सानु थियो आहे? केतिरो तक़रीबन अंदाज़ो तव्हांजो सामान वग़ैरह सभु शयूं मिलाए? 50-60 हज़ार खां मथे जो। 50-60 हज़ार खां मथे। अच्छा अच्छा, बैटरी वग़ैरह बि खयूं आहिनि? पाना वग़ैरह बि विया आहिनि। अच्छा अच्छा, हितां त तक़रीबन ई काफ़ी दफ़ा ई पासे में जेकी मस्जिद आहे हिन पासे उते ई बैटरियूं वग़ैरह रूटर वग़ैरह बि चोरी थिया आहिनि न काफ़ी दफ़ा। चलो, असांजी टंडोलियार पुलिस टंडोलियार इंतज़ामिया में गुज़ारिश आहे त फ़ौरन जल्द खां जल्द एक्शन खणनि, न त ॿी सूरत में असांखे मजबूर कयो वेंदो, असीं रोड ते ईंदासीं। महिरबानी।